पे दुबई हाउस पे गुल चौक पे है, नवाज शरीफ स्कीम में भी है, ताने वाली गली के अंदर भी है, 6-7 केबिन ये लोग पैसे दे रहे हैं उसके भी। ये गली इधर भी है, वो भी 25,000 रुपये 50,000 रुपये भरते हैं सारे, सब दे रहे हैं जी। तो जी नाज़रीन हिते जेको इलाइको हिन टाइम मां मौजूद आहियां जौहर में मौजूद आहियां जौहर बिटायाबाद थाणो हिते लॻंदो आहे जेको बिटायाबाद जे थाणे जो एसएचओ आहे हुनजी सरबराही में इहो कमु थिए थो। तव्हां हाणे ॾिसी सघो था त बिटायाबाद एसएचओ जे बिटायाबाद थाणे जे एसएचओ जी सरबराही में इहो कमु हले थो। इहो कमु छो थो हले जंहिं महिल आईजी साहिबु सभिनि डीआईजीस खे ऐं हुकूमत हिदायत ॾिनी त इहो बंदि थियणु खपे त इहो छो थो हले छो? इधर के रहायशी हैं शहरी हैं क्या कहेंगे कि ये जो सेवन पे बिक रहा है ये मैंने यहाँ पे ये तो बंद होना चाहिए। ये तो पहले ही सोचना चाहिए कि मावा क्यों बेच रहे हैं।